नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां दऊ मेल खां ख़बर ॾींदा आहियूं त साल अॻु प्यार जो पहिरियों कंदड़ सिंधु यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी कोमल जरवार पंहिंजे वर मोहम्मदीन जरवार सां गॾु डिग्री थाणे ते पहुती, जिथे हिन मीडिया अॻियां दाईंदे चयो त असां गुज़िरियल साल प्यार जो पहिरियों कयो, जंहिं बाद मुंहिंजा माइट जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। अॼु आऊं ऐं मुंहिंजो मुड़ुसु मोहम्मदीन मोटरसाइकिल ते सवार थी शहर तरफ़ अची रहिया हुआसीं त डिग्री भरिसां टंडो बागो रोड ते 170 चौसोल स्टॉप वेझो कार में सवार मुंहिंजे पीउ लियाकत जरवार, मामू असदुल्ला ऐं ॿ नामालूम मोटरसाइकिल सवारनि असांजे अॻु झले कार मथां लथा ऐं असांखे मोटरसाइकिल तां किराए हथियार ताणे जान सां मारण जी कोशिशि कयईं। असांजी रड़ियुनि ते आसपास जे ॻोठनि जा माण्हू निकिरी आया, जंहिं बाद उहे फरार थी विया। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु साॻियनि जवाबदारनि मुंहिंजे मुड़ुस खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे वाक़िए जी दरख़्वास्त असां टांडो गुलाम अली थाणे ते ॾिनी हुई, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। असांजूं हयातियूं ख़तरे में आहिनि। प्रेमी जोड़े एसएसपी मीरपुर ख़ासि, एसएसपी बदीन ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करे ॼाणल धुरियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।